जरोज़ पुट बिजार खान जे हवाले सां आउं ॾाढो फ़िक्र में आहियां। मूंखे शक आहे त बिजार खान असां सां का वॾी गेम खेॾण वारो आहे। सो कीअं बाबा साईं? शामराद खान जे हवाले सां केतिरा ई सवाल मुंहिंजे ज़हन में। माण्हुनि खे लॻे थो त उन्हनि खे मूं ग़ाइब करायो आहे। मां पाण इहो ई सोचां पियो बाबा साईं। इन जे करे मां पुरसुकून वेठो हुयुसि। ऐं जेकॾहिं हू तव्हांजे अप्रोच में न आहिनि या त तमामु वॾी गणती वारी ॻाल्हि आहे। मूं छा थो सघां? तव्हां ईअं ई बेफ़िक्र थियो वेठो आहियां। उन्हनि जी ॻोल्हा में ज़मीन आसमान हिकु करे छॾियो अथमि। बाबा साईं, मूंखे त ईअं थो लॻे इहो शाह मुराद खान असांजी डप में अची पंहिंजी धीउ खे वठी ही मुल्क छॾियो हलियो वियो। न, मुल्क खां ॿाहिरि वञण न। हा, बाक़ी हिन जोइ मां ॿाहिरि वञण जी ॻाल्हि करे सघिजे थी। हिकिड़ी ॻाल्हि चऊं बाबा साईं, त दिली तौरु मां बि हिन चांडोकी सां शादी करण में राज़ी कोन हुयसि। बाबा साईं, जॾहिं मूंखे इहा ख़बर पई न हिन छोरीअ जो हिन ज़रलीअ सां चकर पियो हले, मुंहिंजी त सो दिलि ई भॼी पई। बसि बाबा साईं, हिकिड़ी ज़िद हुई, पंहिंजी अना पियो सम्झां। उन जे करे ॻाल्हि मां न पियो हटां। न त किथे इहो शाह मुराद जी धीउ, किथे असांजो शान ऐं मान। पर शहरोज़ पुट, चांडोकीअ ते जेको हवेली सां रिश्तो हुजण ई असांजी नोहण जो ठपो लॻी चुको आहे, उनजो छा थिए थो? ख़ल्क़ त असां तां खिले पई, चित्रूं पई करे त ख़ान बहादुर जी जेका नोह थियण वारी हिकु मामूली पुलिस वारो असां खां उहो कसे। बाबा जानी, तव्हां चांडोकी खे भले हिन हवेली जी नोह बणायो, पर उनजो निकाह मूं सां न कराइजो, शामिर सां कराइजो। बाबा साईं, अहिड़ी तरह सां हिन हवेलीअ तां टिको बि लही वेंदो ऐं शामिर जहिड़े नादान ऐं ॿाराणे ज़हन सां जॾहिं हू शादी कंदी न, चांडोकी जे लाइ हिन हवेली में घटि सज़ा कान ईंदी। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।